सूबाई महोत्सव आला सिंध मोहम्मद सुहेल राजपूत सितारा इम्तियाज की हिदायतुनि ते रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पहवर माण्हुनि जे मसइलनि ऐं शिकायतुनि जे हल लाइ अॼु डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट्स ऑफिस थरपारकर में खुलियल कचहरी मुनक़िद कई। हुन मौके ते हुन हाज़िर सर्विस ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जा मसइला ॿुधा। हुन मौके ते डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर थरपारकर तारिक मुबीन सैतो खेसि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त असां वटां कुल 13,978 मुलाज़िम पघारूं खणी रहिया आहिनि, जॾहिं त पेंशन खणंदड़नि जो तइदाद 5,613 आहे। इन खां अलावा वफ़ाक़ी खातनि जे मुलाज़िमनि खे बि हितां पघारुनि जी अदायगी कई वञे थी। हुन वधीक ॿुधायो त हिन भेरे फिनांस खाते पारां घुर्बल बजट जी वक्त सिर रिलीज़ जे करे डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस थरपारकर वटि जीपी फंड पेंशन समेत अदायगी जो को भी केस पेंडिंग में कोन्हे। ॾिनल ब्रीफिंग ते पंहिंजे इत्मीनान जो इज़हार कंदे रीजनल डायरेक्टर महोत्सव थरपारकर मोहम्मद उमर पहवर चयो त कचहरीअ जो मक़सदु माण्हुनि जा खज़ाना ऑफिस सां लाॻापियल मसइला ऐं शिकायतूं ॿुधी उन्हनि खे मौके ते ई हल करणु आहे ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त माण्हुनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वञनि था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची